इहो तमामु बहितरीनु मौक़ो अॼु फ़राहम कयो असांखे असांजे मुखी खेमचंद साहिब ऐं कोसार वेलफेयर वारा तव्हां साफ़ी बिरादरी। अहिड़ियूं मच कचरियूं हुअणु खपनि जिन सां असांखे पंहिंजी सभ्यता जी पंहिंजी सकाफ़त जी असांखे ख़बर पवे थी। जीअं कुझु अहिड़ा माण्हू अॼुकल्ह जेके माहौल में असां शहरनि ॾांहुं निकिरी विया आहियूं, हीअ असांखे मच कचरियूं वरी असांखे वापसि पंहिंजे ॻोठ न छके अचनि थियूं। मंझा मुंहिंजे रूह जे वञे साजन विसरी, मर लॻे लूह थर ॿाॿीअ थी मरां। साईं मुंहिंजा उहे क़ौमूं, उहे समाज, उहे माण्हू ज़िंदा रहंदा आहिनि जेके पंहिंजे समाज, पंहिंजे सकाफ़त, पंहिंजे सभ्यता खे सांढे रखंदा आहिनि। हुअ चारे थी पाण ॻारे थी, हुअ चारे थी पाण ॻारे थी, वलर वारे थी जिंद साड़े थी, हुअ चारे थी वलर वारे थी। कांबुअ मां छिपूं छिनी से लक लताड़े थी, हुअ चारे थी वलर वारे थी, पंहिंजी जिंद साड़े थी।